ॿिए पासे अवां खे ॿुधाईंदासीं पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन पारां KTN न्यूज़ ते बहादुर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मसम्मत कई वई। पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन पारां सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ते गहरे दुख जो इज़हार कयो वियो। पाकिस्तान ब्रॉडकास्टर एसोसिएशन पारां जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे। शहीद सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ते दुख जो इज़हार कयो वियो। अवां खे ॿुधायूं पिया पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन पारां KTN न्यूज़ ते बहादुर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मसम्मत कई वई आहे। पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन पारां सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ते गहरे दुख जो इज़हार बि कयो वियो। पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन पारां जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे। शहीद सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। PBA जो चवणु आहे हुकूमत सहाफ़नि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण लाइ क़दम खणे त जीअं आज़ाद सहाफ़त ऐं मीडिया जी आज़ादी खे यकीनी बणाए सघिजे। पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन पारां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ते मसम्मत कई वई आहे। दुख जो इज़हार कयो वियो। अवां खे ॿुधायूं पिया पाकिस्तान ब्रॉडकास्टर एसोसिएशन पारां सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ते गहरे दुख जो इज़हार कयो वियो आहे। पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन पारां जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे। शहीद सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज कयो पियो वञे। अवां खे ॿुधायूं पिया PBA जो चवणु आहे त हुकूमत सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण लाइ क़दम खणे त जीअं आज़ाद सहाफ़त ऐं मीडिया जी आज़ादी खे यकीनी बणाए सघिजे। पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन पारां सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ते गहरे दुख जो इज़हार कयो वियो। मसम्मत कई वई आहे। KTN न्यूज़ ते बहादुर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मसम्मत कई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया पाकिस्तान ब्रॉडकास्टर एसोसिएशन पारां सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ते गहरे दुख जो इज़हार कयो वियो। शहीद सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज कयो पियो वञे। PBA जो चवणु आहे त गहरे दुख जो इज़हार कयूं था।